बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु इंशाअल्लाह ताला सां सिखंदासीं सूरह आले इमरान जूं आल अलिफ सां आल इमरान ऐन सां जेको निड़ी मां आवाज़ उचार निकिरंदो आहे ऐन जो इमरान। इमरान जूं आयतूं 181 खां 199। इहो थींदो असांजो रुकू नंबर 19 ऐं ॻाल्हि इहा आहे त सूरह आले इमरान में कुल 20 रुकू आहिनि। इंशा ताला हीउ रुकू ख़तमु कंदासीं त बाक़ी हिकिड़ो रुकू रहंदो। हुन खां पोइ असांजी सूरत शुरू थींदी अन-निसा। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि में जेकॾहिं नोट कई हुजे त हीउ जेको असां आयतूं सिखंदा आया आहियूं, फॉर एग्ज़ाम्पल हिन में आहे 149 खां 55 ताईं, 56 खां 71 ताईं। हिन में हिकु हिकु लाइन में जेका इहो उनवान आहे, माना ख़ासि टॉपिक आहे, मुख्य एहसान जी ॻाल्हि ई हिते कंहिं बख़ील जो ज़िक्र हो, जंग ओद जो ज़िक्र हुयो, ऐं हिन जी थोरी तफ़सील आहे हिते त बुख़ुल चङो आहे या बुछड़ो आहे, अलाह जी कहिड़ी मोतल। हिकिड़ी हिकिड़ी लाइन में इहा शइ असां रखीसीं, पोइ हिन में टॉपिक ॿिया बि हुया। पर जॾहिं हिन में ॾिसूं था पिया त हीअ आयतूं हिन में ॾाढा ॿ टे मुख्य टॉपिक आहिनि। हिकु ख़ातम नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जो ज़िक्र अचे थो पियो। कीअं अचे थो पियो उहो ॾिसंदासीं। ॿियो यहूदियुनि जो कौल हुयो त अलाह फ़क़ीर आहे, असां सख़ी आहियूं। कहिड़े यहूदी, कीअं चयो, कॾहिं चयो, इहो ज़िक्र ॾिसंदासीं। हिन में ॿ लाइनियूं असां ऐड कयूं आहिनि, हे ॾिसो था ॻाढ़े में। माना ॿिया बि ॿ टे टॉपिक हिन में अहिड़ा आहिनि जेके मुख्य टॉपिक आहिनि। कहिड़ा? हिकु त मौत जो ज़िक्र आहे, ॾिसूं कीअं आहे। तव्हां जेको ॾिनई रोज़ सही आहे, रोज़ सही आहे। ऐं उन खां पोइ ॻाल्हि इहा आहे त साईं पंहिंजो आवाज़ म्यूट कजो सभई प्लीज़। मां म्यूट आउट थो कयां सभिनी खे। उन खां पोइ मौत जो ज़िक्र जेको आयो आहे उहो कीअं आयो आहे, मौत जो ज़ाइक़ो उन जी ॻाल्हि कई वई आहे। असां सभिनी खे ख़बर आहे कुल नफ़्स ज़ाइक़तुल मौत, वरी इनखे आयत खे सम्झंदासीं। ॿी ॻाल्हि इहा आहे दुनिया धोखे जो सामान आहे। इहा बि तमामु अहम ॻाल्हि आहे, असां जुमे जे ख़ुतबनि में बि ॿुधंदा रहंदा आहियूं। सो इंशा ताला इहो बि ज़िक्र हिन में थींदो इनशा अज़ीज़। इहो ॾिसंदा त अलाह पाक हिन में कीअं ज़िक्र कयो आहे, क़ुर जी आयत खे सिखबो इनशा। हिन में असां हिनखे बंदि था कयूं, नज़र अचे ठीकु आहे। ॾिसो हिन में आहिनि कुल आयतूं 200 आहिनि, ऐं असां 189 ताईं जो असां कवर कंदासीं इनशा ताला। कुल रुकू 200 ते 19 नंबर मुकमिल थींदो। ऐं इहो जुज़ कहिड़ो आहे? आले इमरान जंहिंमें हले थी पई उहो आहे लन तनालू, जुज़ नंबर 4, सिपारो 4। आयत ही आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिन में 181 नंबर जेका आयत आहे, माना इन जो हे तर्जुमो छड़ो था कयूं पिया, इन में सम्झाणी काई कान्हे का फ़िलहाल। उहो इहो आहे त ज़रूर तहक़ीक़, हीअ जेका लक़द लफ़्ज़ तव्हां जिते बि ॾिसंदो क़ुर पाक में लक़द, माना हिकिड़ी आम ॻाल्हि कजे थी पई न, उनखे जेकॾहिं ज़ोर ॾेई ॻाल्हि कजे त बाबा, माना हिकिड़ो चइबो आहे न, अदा ई ॻाल्हि प्लीज़ लिसन, ॿुध अदा, ॿुध ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि। माना हिकिड़ो मां ज़ोर ॾेई ॻाल्हि चवां, यार मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। ठीकु। उन खां पोइ वरी ॿी ॻाल्हि इहा आहे त असां चवंदा आहियूं न, अदा मां हीअ ॻाल्हि कई, अदा मां इहा ॻाल्हि कयां थो तमामु अहमियत सां, मां तव्हां सां अहमियत सां थो ॿुधायां। इन सां माना काई ॻाल्हि ते माण्हू ज़ोर ॾींदो आहे न, हिनखे चवंदा आहिनि हर्फ़ ताक़ीद, माना ताक़ीद सां का ॻाल्हि कजे। क़द माना तहक़ीक़। त हिते अलाह पाक जॾहिं हीअ ॻाल्हि कई आहे जेका बि, उन में पहिरियों ॿ लफ़्ज़ आंदा अथई ताक़ीद जा, माना ज़रूर, ॿियो तहक़ीक़। ठीकु। छा थी ॻाल्हि? समी अलाह, माना अलाह ॿुधी। छा ॿुधी? कौल लज़ीन कालू, उहा ॻाल्हि, उन्हनि जी ॻाल्हि, या ईअं चइजे, या उन्हनि जो चवणु। कालू माना जिन चयो, जिन छा चयो? त बेशक अलाह फ़क़ीर आहे ऐं असीं शाहूकार आहियूं। सिघो ई पोइ अलाह पाक चए थो पियो, लिखंदासूं जेकी चयऊं ऐं क़त्ल करणु उन्हनि जो पैगंबरनि खे नाक, ऐं असां चवंदासूं आख़िरत में, या ब्रेकेट में आयो, त चखो त अज़ाब साड़ींदड़ बाहि जो। हाणे इहो आहे तर्जुमो। इन में घणी ॻाल्हियूं मालूम थियनि थियूं, नथियूं थियनि।
तर्जुमो त सम्झ में अचे थो पियो, मफ़हूम त ॻाल्हि सम्झ में अचे थी पई, पर ॿुधी अलाह कहिड़ी ॻाल्हि, हीअ जेका ॻाल्हि लिखियल आहे, इहा जेका ॻाल्हि ॿुधी, इहा कंहिं चई ऐं छो चई? पोइ अलाह पाक चए थो वरी हीउ जेको चए थो मां हीउ कंदुसि ऐं हीउ कंदासीं लिखंदासीं, कीअं इहो सम्झंदासीं? ॾिसो न, हाणे हे किसो ईअं आहे, इन जो जीअं शान नुज़ूल चइबो आहे, त थियो छा हो त हिकु दफ़े जेको तफ़सीरनि में अचे थो पियो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु यहूदियुनि जे बैतुल मदारिस विया। हाणे किथे जी ॻाल्हि थी हले, मके जी हूंदी या मदीने मुबारक जी हूंदी? मदीने जी, हीअ मदनी सूरत आहे, ऐं यहूदी किथे हूंदा? मदीने मुकरम। त यहूदियुनि जो बैतुल मदारिस, हाणे मदरसो चइबो आहे न, असां हुन बैतुल मदारिस माना मदरसनि जो घर, थी सघे थो हुते ॿ टे के हुननि जा लाइब्रेरियूं हूंदियूं, को पढ़ाईंदा हूंदा, आलिम वेहंदा हूंदा, जीअं असांजी मस्जिदूं थींदियूं आहिनि, ठीकु अहिड़े नमूने सां बैतुल मदारिस में वॾो को मदरसा हूंदा। त हिकु हंधि इहो आहे, ही त चवनि था त ओॾे विया हुया कंहिं सबब जे करे, वरी किन हंधि माण्हू पढ़ियो त उते ईअं लिखियलु हो त किन तफ़सीरनि में ईअं वियल आहे त ओॾे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे मोकिलियो हो त उन्हनि सां वञी ॻाल्हाइनि त मुशरिकनि जे मुक़ाबले में असांजी मदद कयो। उते कबीलो कहिड़ो हो जंहिंसां मिलण विया? कैनुका, कैनुका, ठीकु आहे, यानी इहो हुयो त असांजी मदद कनि। उते कबीले बनी कैनुका, ईअं चइबो आहे कै, कै कौफ़ सां, क्याफ सां, न कैनुका, कबीलो, असां चवंदा आहियूं कबीलो या कबीलो, कैनुका कबीले जा माण्हू जमा हुया। हाणे सिंधी में त को फ़र्क़ु कोन थो पए, पर अरबी में जेकॾहिं क़ुर जी आयत पढ़िजे न, उन में इहो ख़्यालु कजे, सिंधी में खणी फ़र्क़ु कोई कोन थो पए। उन्हनि में बनी कैनुका कबीले जा माण्हू जमा हुया, जिन में कुझु आलिम बि हुया, यानी हय बिन अख्तब हुयो, काब बिन अशरफ, तमामु मशहूरु आलिम आहे हिननि जा, अशरा बि लिखियल आहे, ऐं हिकिड़े जो ज़िक्र आयो आहे, ऐं फ़ख़ास बिन आज़वरा, इहो बि माण्हू हुनजो नालो आयो आहे, त इहो बि हुते मौजूदु हुयो। जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उन में का ॻाल्हि थी हूंदी, उन ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु फ़ख़ास खे फ़रमायो त ए फ़ख़ास, अलाह खां डिॼ, इस्लाम क़बूल कर, ख़ुदा जो कसम तूं ॼाणी थो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो सचो रसूल आहे। उन जो ज़िक्र त तौरत में बि आहे, उन करे ईमान आण, निमाज़ क़ाइमु कर, ज़कात ॾे, अलाह ताला खे कर्ज़ ॾींदे त अजुर मिलंदुई। ऐं क़ुर पाक जी सूर अल बकर जी आयत, मां लास्ट क्लास वरितो न, मां सूर अल मुज़म्मिल लिखियो आहे, उहो मां पंहिंजो करेक्शन कंदुसि, पर हिते मां करेक्शन करे छॾी आहे। सूर अल बकर जी आयत 245 नंबर तिलावत फरमाई। उहा कहिड़ी आयत आहे? उहा ही आहे, उहे मंज़ल युक़रिदुल्लाह क़र्दन हसनन, जेको बि अलाह खे कर्ज़ ॾींदो, फयुदाइफ़हू, उनजो वधाईंदो अलाह, छा? लहू अज़आफ़न कसीरन, वधाइण वधीक, उनजो अजुर वधाईंदो तमामु घणो, ठीकु आहे न। छा आहे त मां हिन जो बैकग्राउंड ॾिसण पिया चाहियो त मां चयो न, हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत अल्लाह ताला अन्हु, इहा आयत छो, माना घणियूं ॻाल्हियूं में त ॿियूं बि आहिनि न जेके ईमान जे लाइ, पर छा आहे त ही यहूदी जेके आहे न, मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे, इहो मां तफ़सीरनि में कोन पढ़ियो आहे, पर मुंहिंजो इहो पंहिंजो अंदाज़ो आहे, छा त यहूदी कारोबारी शख़्स हूंदा हुया, कर्ज़ ॾियणो, वरी कर्ज़नि ते व्याज वठणु, इहे सभु उन्हनि जा धंधा हूंदा हुया। त ॻाल्हि इहा ई त हाणे हिन आयत में बि त इहो ई लिखियलु आहे न, त तव्हां कर्ज़ु ॾियो, अलाह तव्हांखे वधाए ॾींदो। भई हिते जेको कर्ज़ ते तव्हां व्याज वठो था पिया, उन में जेतिरो तव्हांखे फ़ाइदो थिए पियो, उन खां बहितर न आहे त तूं अलाह खे कर्ज़ु ॾे, जेको तोखे तमामु घणो वधाए ॾींदो। इहा त केॾी बहितरीनु दावत हुई। थी सघे थो बैकग्राउंड इहो हुजे, वला आलम, ठीकु न, अंदाज़ो आहे पंहिंजो इहो। त जॾहिं इहा आयत बहरहाल पढ़ी उन्हनि, त फ़ख़ास चयो, आह, जे अलाह ई असां खां कर्ज़ थो घुरे, महबूद थी करे उहो असांजो मकरूज़ थो थिए, त पोइ असां त ग़नी थियासीं। जेको असां खां कर्ज़ु घुरंदो, माना त असां शाहूकार आहियूं न, ऐं जेको कर्ज़ थो करे उहो त मोहताज थियो। इहा सख़्तु तंज़ हुई रब पाक जी ज़ात ते। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इहा ॻाल्हि बिल्कुलु ॾाढी सख़्तु ॾुखी लॻी, ऐं हू तैश में अची विया, ऐं खान बर्दाश्त कोन थियो, हुनखे चमाट हणी कढी जोश मां, ऐं फरमायूं त
तूं अगरि असांजो ज़िमी न हुजी या फ़ख़ास, आउं तोखे क़तल बि करे छॾियां हा। ज़िमी केरु हूंदा आहिनि? इस्लामी हुकूमत में जेके नॉन मुस्लिम हूंदा आहिनि, उहे मुस्लमाननि जी प्रोटेक्शन में हूंदा आहिनि। ऐं जेको प्रोटेक्शन में हुजे हुनखे क़तल थोरी कबो, तॾहिं कमाल आहे। ॾिसो न, इहो इस्लाम आहे। फ़ख़ास रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे दरबार में हाज़िर थियो ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजी शिकायत कई। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु खे तलब फरमायो ऐं वाक़े बाबति पुछा कई। ॾिसो न, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु केॾो प्यारा आहिनि। यानी उन्हनि जी मोहबत जेको तस्वर आहे, पर पोइ बि जॾहिं ॻाल्हि इंसाफ़ जी ईंदी त हुनखे तलब फरमायो ऐं ॻाल्हि पुछी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन सॼी ॻाल्हि अर्ज़ु कई त हीअं ॻाल्हि हले पई, हीअं मूं हुनखे दावत ॾिनी, हीअं के लफ़्ज़ ॻाल्हाई, जंहिं ते मूंखे कावड़ अची मूं त पाणी कढी। उन ते वरी फ़ख़ास चयो त न, इहा ॻाल्हि ई न आहे। उन इन जी तस्दीक न कई, चई ईअं न आहे, इहा ॻाल्हि न आहे। माना चाहे त हुनखे थियो हूंदो त मां हाणे कान्हे अलाह जे बाबति इहा ॻाल्हि कई आहे, हिते मां कीअं मञा थी सघे थो, हुनखे फील थियो हुजे त पोइ त मूं ॾे ॾोही कोन बि, पोइ त हुननि ॾे अज़ाब बकर सिद्दीक़ ॾे ॾोही न बीहंदो, छो जो मां ग़लति ॻाल्हि कई आहे। बहरहाल हुन हिन को इनकार कयो। हुन जो इनकार कयो त आयत लथी अलाह पाक जी। हा, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ॻाल्हि जी सचाई साबित थी वई। हाणे आयत कहिड़ी आहे? हाणे तव्हांखे जॾहिं आयत ॿुधंदव सम्झंदव न त पाण में मज़ो ईंदो। कीअं? इंशाअल्लाह। ठीकु आहे। हीअ आयत आहे लक़द समी अलाह, अलाह ॿुधी। हाणे हिन में आयत खे सम्झूं त था पिया त, पर तव्हां ॾिसो त हिते ॿ लफ़्ज़ छड़ो सम्झंदासीं, ही रंग पोइ सम्झंदासीं ॿिया बि। पहिरीं ॻाल्हि इहा त हिते आयो आहे अलाह, हिते आयो आहे अलाह। अलाह त अलाह आहे। पोइ अरबी में क़ुर पाक में ही अलाह आयो आहे, हिते अलाह आयो आहे, को त सबबु हूंदो। हाणे ॻाल्हि इहा न की सबबु कंहिंजा पोइ सम्झिबो, छड़ो फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे। उहा कहिड़ी? त अलाह ही जेका हा ते पेश अचे थो न, आख़िरी अखर ते लफ़्ज़ जे, इनखे एराब चइबो आहे। ऐं एराब हीअ कहिड़ी आहे? हीअ दम चइबी, हिनखे पेश आहे न। दम हुजे त उन लफ़्ज़ खे मरफ़ू चवंदासीं। ऐं जेकॾहिं आख़िरी अखर ते जेका हरकत आहे, निशानी आहे, उहा फ़तह आहे, उनखे असां लफ़्ज़ खे मनसूब चवंदासीं। माना एराब दम थियो त मरफ़ू, एराब फ़तह थियो त मनसूब। हाणे हिन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि इहो पोइ ॾिसंदासीं, पर छड़ो इहो सम्झो त हिते हो आहे ऐं हिते हा। हिनखे चइबो मरफ़ू, हिनखे चइबो मनसूब। लफ़्ज़ इहो ई आहे अलाह जो। ठीकु। अहिड़े नमूने सां ॿिया बि लफ़्ज़ क़ुर पाक में आहिनि ऐं अरबी में आहिनि, के मरफ़ू हूंदा आहिनि, के मनसूब हूंदा आहिनि। ठीकु। अॻिते हली वञी अञा सम्झंदासीं। के वरी मजरूर थींदा आहिनि जंहिंखे कसरा हूंदी आहे। बसि हलूं था अॻिते। हाणे हिनखे आयत खे सम्झूं। आयत जा टे पार्ट आहिनि। पहिरियों हे आहे, ऐं वरी हिन में हिकिड़ी ब्रैकेट आहे। वरी हे हिन हीअ जेको आहे न, ही छा आहे? ही अलाह पाक बयानु थो करे। कहिड़ी ॻाल्हि? पहिरीं हिनखे था सम्झूं। ज़रूर तहक़ीक़ अलाह ॿुधो चवणु उन्हनि जो जिन चयो त छा ओ ही हिननि चयो, इन अलाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया, बेशक अलाह फ़क़ीर आहे, सुञो अस्तग़फिरुल्लाह, ऐं असीं शाहूकार आहियूं। इहा ॻाल्हि अलाह ॿुधी वरिती। पोइ अलाह जवाबु छा थो ॾे? ॿिनि पार्ट्स में ॿ ॻाल्हियूं थो करे अलाह। अलाह पाक पहिरीं हीअ थो चए स, ॾिसो साए रंग में आहे न, सिघो ई माना जल्दी। हा? नून, इहो छा आहे? इहो माना असां आहे, असां कुतुब में लिखंदासीं। सिघो ई असां लिखंदासूं। छा लिखंदासूं? ओ ही, ओ ही। अलाह पाक चए थो जो कुझु चयो उन्हनि उहो लिखंदासीं। हा, व ओहे व। ऐं क़तल करणु उन्हनि जो पैगंबरनि खे नाहक, ऐं इहो बि लिखंदासीं जेको पैगंबर खे नाहक क़तल कंदा हुआ। हाणे काॾे हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॾिसो जेकॾहिं क़ुर में तदबुर कबो, क़ुर त कामिल आहे न, पर ज़ाहिरी तौर ॾिसबो त काॾे हिकिड़ी ॻाल्हि लिखंदासीं जो कुझु उन्हनि चयो, वरी लिखंदासीं क़तल करणी त का ॻाल्हि ई कान ई। जेको अंबिया खे क़तल कंदा यहूदी, उहो त बिल्कुलु आहे, पर अलाह पाक हिन खे गॾाए वियो आहे। माना क़तल करणु त डेफिनेटली गुनाह आहे ई आहे न। त जेको हिन इहो लफ़्ज़ चयो आहे, इहे चवनि था पिया अलाह जे बारे में, माना उहो बि लिखंदासीं। उहो बि एतिरो ई सख़्तु गुनाह आहे जेको कनि था पिया। अहिड़ो आहे ॼण जीअं क़तल कंदा हुआ नबियुनि खे।
अल्लाह अकबर। सनक्तुब, लिखंदासीं सिगो ई जो कुझु उन्हनि चयो, ऐं क़तल करणु उन्हनि जो पैगंबर खे बि नाक यहूदियुनि जा ॿई कम इहे लिखंदासीं। ॿी ॻाल्हि पोइ छा थींदो, अञा हुन सां गॾु ॻाल्हि आहे। व नकूल, ऐं असां चवंदासूं, कॾहिं चवंदासूं, चवंदासूं आख़िरत में। ही त दुनिया जी ॻाल्हि आहे न, लिखी छॾीसीं। हाणे आख़िरत में छा थींदो, ज़ूक़ू, उन्हनि खे चवंदासीं, नकूल असां चवंदासीं। न छा आहे, न माना असां, ही न, नून माना असां, हे असां आहे न, उहो हे असां लिखियो पियो अथव। माना हितो थिए थो ही टुकड़ो शुरू, ॿियो नंबर। ऐं असां चवंदासूं उन्हनि खे छा, ज़ूक़ू, चखो, तव्हां चखो, अज़ाब अल हरीक, अज़ाब साड़ींदड़ बाहि जो। भला अलाह चई सघे पियो न, पर नकूल ज़ूक़ू अज़ाब, अज़ाब चखो। अज़ाब जा बि क़िस्म आहिनि, अज़ाब जा नाला ॾिना विया आहिनि। अज़ाबुन अज़ीम, हा? अज़ाबुन अलीम, अज़ाब अल हरीक, साड़ींदड़ बाहि जो अज़ाब चखो। ज़ुक चइबो माना चखो, हिकिड़े जे लाइ, हुन जा घणी जे लाइ करिणो पवंदो त वाह ईंदो आहे, ज़ूकू, चखो। हाणे ही, हिन में आहे टे कालम आहिनि, हिकु ॿ टे, इन आयत खे सम्झण लाइ थोरो अञा बि, माना सभु आयतूं ईअं ई सम्झी सघजनि थियूं पयूं, पर ॻाल्हि इहा आहे त तर्जुमो थींदो आहे हिकिड़ो, ॿी थींदी आहे सम्झाणी, ऐं टी ॻाल्हि इहा आहे त हुन में ॾिसो त ग्रामर जो कीअं हिसाबु किताबु आहे। हाणे उहो असां जेकॾहिं हिते ॾिसूं था पिया, थोरो हुनखे खणी अचूं, वधीक डिटेल में न वेंदासीं। ॾिसो आयत जा लफ़्ज़ खणी था अचूं। पहिरीं आयत जो लफ़्ज़ कहिड़ो आहे, लक़द। लक़द माना ल प्लस कद, समय अलाह, ही समय ऐं अलाह ॿ लफ़्ज़ आहिनि हिन में। कौल लज़ीन आहे, कौलन ऐं अल्लज़ीन, कालू, काल चइबो, हुन चयो, कालू माना हुननि चयो, इन अलाह फ़कीरुन व नहनु अग़निया, ही जेको टुकड़ो आहे हिन में वरी ॿियूं शयूं आहिनि। हाणे कीअं आहे, ही माना आहे हुनजी, जेको माना असां ॾिसी आहे सघ में बि, ठीकु। ही आहे, ही टुकड़ो जेको आहे न, ही सम्झाणी जे लाइ ग्रामर जी। हिते छा लिखियो पियो आहे, लफ़्ज़ कहिड़ो आहे, सर्फ़ ऐं नहव। तव्हां मथां लफ़्ज़ इहे ॿुधा हुजनि, सर्फ़ छा आहे, नहव छा आहे, इहो असां थोरो अॻिते ॾींहुं सम्झंदासीं जॾहिं ग्रामर जे पार्ट में ईंदासीं त। ठीकु थियो। असां चयोसीं न, ॾिसो हिन में समय अलाह, अलाह खे पेश आहे त हिन मरफ़ू आहे, माना जॾहिं बि मरफ़ू शइ हूंदी आहे उहो फ़ाइल थी वेंदो आहे। ऐं हीउ जेको फतह आहे हिनखे, इहो हिते लिखियलु आहे, जंहिंजे लाइ इंट्रस्ट हुजे उहो ॾिसे, न आहे त हिनखे तव्हां भले ध्यानु न ॾियो। हिते अलाह मनसूब आहे, मनसूब आहे त माना इहो मफ़ूल आहे, इन ते कमु थियो आहे। हू फ़ाइल माना कमु करण वारो, छो जो समय अलाह, अलाह ॿुधो न, अलाह पाण इहो कमु कयो न, त इहो फ़ाइल थींदो न। मां लिखां थो माना मां कमु थो कयां न, मां फ़ाइल आहियां हिन में, मां कमु करण वारो आहियां। ठीकु आहे। ऐं मूंखे कंहिं सबक़ु ॿुधायो, त मूं त ॿुधाइण वारो मां त न आहियां, कंहिं मूंखे ॿुधायो ऐं मूं ॿुधो, त माना मां थींदुमि मफ़ूल, फ़ाइल को ॿियो आहे। ठीकु थियो, छो न, दर्ज़ीअ कमीस सिबी, दर्ज़ी थींदो फ़ाइल, कमीस थींदी मफ़ूल, सिबण जो थींदो आहे कमु। ईअं अहिड़े नमूने सां ईअं थींदो आहे इहो ग्रामर में, जुमिलो ईअं ई ठहंदो आहे। बहरहाल सनक्तुब में टे लफ़्ज़ आहिनि, तव्हां ॾिसो, सीन बि आहे, नून बि आहे, कुतुब बि आहे। टिनि लफ़्ज़नि जो हिकिड़ो हिकिड़ो लिखियलु पियो आहे हिते अरबी में, तव्हां कमाल त ॾिसो। हिनखे तव्हां सिंधी में लिखो त घणा अखर थी विया, हिते घणा अखर आहिनि। एॾी मुख़्तसिर ॿोली आहे ऐं जामिया ॿोली। मां जो छा आहे, कालू, बहरहाल ही फ़ैल कहिड़ो आहे कहिड़ो न आहे, इहो सभु ठीकु आहे। नबी, अंबिया, अंबिया में नबीयुनि चइबो, हिकु नबी, अंबिया हुनजो जमव आहे, पैगंबर। ठीकु। अच्छा, अहिड़े नमूने सां वरी ही बि आहे, अज़ाबुल हरीक था चऊं। ठीकु आहे, हीउ मुज़कर आहे, फॉर एग्ज़ाम्पल, अहिड़े नमूने सां सभु हुनजी माना आहे। अॻिते हलूं था पिया, 100 नंबर 182 ते। अल्लाह पाक फरमाए थो, ज़ालिक बिमा क़द्दमत ऐदीकुम व अन्न अल्लाह लैसा बिज़ल्लामिल लिल अबीद। इहा सज़ा, कहिड़ी सज़ा, अज़ाबुल हरीक आयो आहे न, साड़ींदड़ बाहि जो अज़ाब। सोचो त सही, साड़ींदड़ बाहि, अज़ाब जी ॻाल्हि कई आहे अलाह, पर साड़ींदड़ बाहि जी, केॾो सख़्तु हूंदो। माना अलाह पाक एॾे सख़्तु ॻाल्हि आहे जंहिंजे ॻाल्हि नापसंदीद जे करे एॾा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि न। आख़िरत में चवंदासीं त चखो बाहि जो अज़ाब, साड़ींदड़ बाहि जो। उहा, इहा सज़ा लिखियलु कोन्हे हिन में, पर हिन जो मतिलबु इहो आहे त इहा ॻाल्हि, इहा सज़ा या इहा ॻाल्हि जेका चई वई आहे, त ईअं चवंदासीं, इन सबबा आहे जो अॻिते मोकिलियो हथनि तव्हांजनि। हाणे उंधनि नथो चए हिते अलाह पाक, इन करे ॾियूं था छो जो उन्हनि जे हथनि इहो मोकिलियो न, सिधी ॻाल्हि उन्हनि खे कई अथईंसि, यहूदियुनि खे, जिन इहे लफ़्ज़ चया आहिनि या जिन इहे क़ताल कया आहिनि।
इहा सज़ा इन सबबु आहे तव्हांखे जो अॻिते मोकिलियो हथनि तव्हांजनि, तव्हां क़तल कयो पंहिंजे हथनि सां इन्हनि नबियुनि खे, ऐं हिन ज़ुबान सां तव्हां इहो ॻाल्हायो था पिया। व अन अल्लाह लैस बिज़ल्लामिन लिल अबीद, त पोइ ऐं ना ई अलाह ज़ुल्म कंदड़ ॿाननि पंहिंजनि ते, ॿाननि पंहिंजनि ते। हाणे हिन में कृपया ॿानणनि ते इन खे थोरो पोइ हली ॾिसंदासीं, पर ॿाननि ते थींदो आहे जनरली, पंहिंजे ॿारनि ते अलाह ज़ुल्म कोन कंदो आहे, कंहिंखे सज़ा में साड़ींदो कोन ॿाहिरि, उन्हनि जे पंहिंजनि हथनि जो इहो कमु आहे जंहिंजे करे उनखे सज़ा इहा मिले थी पई। यदुनि चवंदा आहिनि अरबी में हिकु हथ खे यदु, ठीकु, यदान ॿ हथ, यदाने, आने जॾहिं बि ईंदो आहे न, फबी अई आला रबिकुमा, तो कज़े बाने, बाने, ॿ ॿ टोला, यदुन हिकु हथु, यदान इनखे चइबो आहे ॿ हथ, इनखे चइबो आहे मुसन्ना। ऐदी माना हथ, टिनि खां मथे, टे ऐं टिनि खां मथे जेतिरो बि आहे उहो जमा थी वेंदो। पर हिते ही रंग जेको आहे न, हिननि जी का अहमियत कोन्हे का, यदूं हिन में जेके रंग आहिनि इहे छड़ो ॾेखारण लाइ आहिनि छड़ो, पर ही जेको वाङणाई रंग आहे न, इहो असांजो पेटेंट आहे ऐदी ते लिखियलु आहे वाङणाई में, उहो छाजे करे, उहो हिन जे करे जो ई मोनस आहे। ऐदी जॾहिं थींदो, जेके बि बॉडी पार्ट्स असांजा आहिनि, ॿ अखियूं आहिनि, हा, ॿ कन आहिनि, नकु हिकु आहे, ईअं न बॉडी पार्ट्स ईअं न के ॿ आहिनि के हिकु, त जेके ॿ हूंदा क़ुर पाक में जॾहिं बि हुनजो ज़िक्र ईंदो आहे मुनस थी वेंदा, ठीकु। ऐं हथ कंहिंजा, तव्हांजा, तव्हांजे हथनि जेको मोकिलियो। ऐं ऐदी कुम जॾहिं थी वेंदो, कुम थींदो आहे मुदाफ़िल, मुदाफ़ थी वेंदो अची, छो तव्हांजा हथ थिया न, रिलेशनशिप थी वियो, तव्हांजा हथ, तव्हांजो किताबु, बैतुल्लाह आहे, अलाह जो घर, इहे मुदाफ़ ऐं मुदाफ़िल चइबा आहिनि जॾहिं बि जो अचे, मुंहिंजो घर, ठीकु आहे, माना बैती, इहो मुदाफ़ मुदाफ़िल थींदो। बहरहाल आयत 182 पूरी थियूं, 183 ते हलूं था पिया, त यहूदियुनि जो कूड़ ॻाल्हाइणु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान न आणण लाइ जेको कूड़ ॻाल्हाइनि था न, कहिड़ो कूड़ ॻाल्हायो अथऊं, पोइ वरी अलाह हुन बाबति छा चयो आहे इहो ॾिसंदासीं, ठीकु आहे। हाणे 182 181 182 में छा थी वियो, त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जंहिंजी जेको ज़िक्र आयो उन में जेको उहो हुयो, यानी जेको हुननि चयो पिए त असां सखी ऐं अलाह नौज़ बिल्लाह मिना इस्तग़फ़ार कजे, त उहो माना घुर्जा हुआ, को फ़क़ीर आया, को घुरंदड़, त उनजी क्लेरिफिकेशन अची वई, ऐं उनजी सज़ा जो बि ज़िक्र अची वियो, ऐं सज़ा जो ज़िक्र आयो त हुनजो छाजे करे आयो, इहो सबबु बि अची वियो, हुनजे पंहिंजे हथनि जा इहे कम कयल आहिनि, ठीकु। हाणे 183 में तव्हां ॾिसंदो जेको इहो यहूदीन जे कोड जी ॻाल्हि आहे, वरी इहा यहूदीन जी ॻाल्हि आहे, वरी अॻियां हले थो पियो। हिन आयत खे वरी अॻियनि टिनि हिसनि में विराइबो सम्झाइण जे लाइ। पहिरियों कहिड़ो थींदो, अल्लज़ीन क़ालू, उहे जिन चयो, भई हुननि छा चयो, उहे लफ़्ज़ आहिनि, हे कारे रंग में रखियो वियो आहे हिन जे करे इहे लफ़्ज़ नापसंदीदा आहिनि, आहिनि त क़ुर जा लफ़्ज़ न, पर जिन चया आहिनि उहे अलाह खे पसंदि न आहिनि, छो हिनखे ज़ाहिर करण लाइ त ही उहे लफ़्ज़ आहिनि ही यहूदियुनि जा। ऐं पोइ हुनजो अलाह पाक जो जवाबु ॾिनो आहे उहो हिन में आहे, कुल, कुल माना चओ, चओ त केरु चवे, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कुल ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे अचो त माना सम्झूं, ठीकु। ही किन माना कई आहे हिन में, अल्लज़ीन क़ालू, उहे माण्हुनि जिन चयो त इन अल्लाह, बेशक अल्लाह, अहिद इलैना, अंजाम कयो आहे असां सां, ही असां सां न थींदो इलैना, इहो इन करे इहो ग़लति आहे। मां जेके तर्जुमा ॾिठा आहिनि, वधीक अलाह बहितर, अलाह खे बहितर मालूम आहे, इंसान जी पंहिंजी कोशिशि आहे, जेकॾहिं ग़लति आहियूं त अलाह पाक पंहिंजे रम सां माफ़ फरमाए ऐं असांखे हिदायत नसीब करे। हक़ीक़त में हिन जेको तर्जुमो थींदो, जेको ॿियनि हिननि थियल आहे सही नमूने सां, उहो इहो आहे त उहे माण्हुनि या उहे माण्हू जिन चयो, ठीकु, इन अलाह, बेशक अलाह, आहे द, अंजाम कयो न आहे, अंजाम वरितो आहे, इलैना, असां खां, माना अलाह पाक असां खां अंजाम वरितो आहे। जिन माण्हुनि इहो चयो आहे न त असां खां अंजाम वरितो आहे अलाह, त असां छा न कयूं, उहो ई ॻाल्हि, अलाह नोमिन अली रसूलिन हता यातीना बि क़ुर्बानिन ताकुल हुन, त असां
न आणियूं ईमान कंहिं पैगंबर ते, यानी कंहिं पैगंबर खे न मञूं जेसीं ताईं हू आणे कुर्बानी असां वटि जो उनखे खाए बाहि। हाणे इन में तर्जुमो साफ़ ज़ाहिर आहे, इन में का वॾी सम्झाइण जी ज़रूरत आहे कोन्हे का। छो जो ॻाल्हि इहा आहे त यहूदी चवनि पिया इहे त भई असांखे अलाह पाक असां सां वाइदो वरितो आहे इहो त असां कंहिं ॿिए नबी खे न मञींदासीं जेसि ताईं उहो का निशानी इहा खणी अचे जो उहो का शइ क़ुर्बान करे अलाह जे नाले में उनखे बाहि साड़े वञे, माना अलाह उनजी कुर्बानी क़बूल करे, त पोइ चवंदासीं त इहो पैगंबर, न त असां कोन मञींदासीं। केॾी अजीब ॻाल्हि कई अथई। अॻे तव्हांखे ख़बर हुजे त कुर्बानी हज़रत आदम अलैहिस्सलाम जे जेके ॿारनि जो हाबिल ऐं काबिल जो किसो त तमामु घणो मशहूरु आहे। त काबिल जी कुर्बानी क़बूल न थी, हाबिल जी थी। हाबिल जी कुर्बानी क़बूल कीअं थी? जो उन जी कुर्बानी खे ख़ुदा जे तरफ़ां कुदरत तरफ़ां बाहि अची उनखे साड़ी वई। भई साड़े वई जो मतिलबु इहो न आहे त उहा ज़ाया थी वई, न। जेका अलाह क़बूल न कई उहा दुनिया में ई रहिजी वई, ऐं जंहिं शइ खे साड़े वई बाहि माना उहा कुर्बानी क़बूल थी। अॻे ईअं हूंदो हुयो। त यहूदियुनि जे ज़माने में बि को पैगंबर को हुजे ईअं त ख़ुदा थो ॼणे, बहितर इहो नज़र मूंखे किथे कोन आयो आहे, ऐं के हिकिड़े तफ़सील बि ईअं लिखियो आहे त असां ख़बर कान्हे का काई मता खणी हुजे। पर हिननि जी कंडीशन इहा त न असांखे अलाह ईअं चयो आहे। हाणे अलाह पाक छा थो चए, कुल चओ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ खेनि त पोइ तहक़ीक़, क़द माना तहक़ीक़ था चवनि, क़द माना तहक़ीक़। जाअकुम रुसुलुन, तहक़ीक़ तव्हां वटि आया कई पैगंबर मिन क़बली मूंखां अॻु, बिलबय्यिनात चिटनि निशाननि सां। हिकु त उहे चिटनि निशाननि सां आया पंहिंजा मौजज़ा खणी आया जेके अलाह पाक उन्हनि ॾिना, पर हिकु ॿी बि ॻाल्हि अलाह पाक कई आहे हिते, बिल्लज़ी कुल्तुम, ऐं उहे बि निशानियूं जेके तव्हां चयूं या जेके तव्हां घुरियूं। भई कहिड़ियूं उन्हनि निशानियूं घुरियूं अॻे? हज़रत सालेह अलैहि जी क़ौम ॾिसो, हुनखे चयूं त भई पहाड़ अथई, टोंक हुन ते कयूं हज़रत सालेह अलैहि ते, हिन में हिकिड़ी उठड़ी कढ जेका हामिला हुजे अची फड़ ॼणे। हाणे इहो नॉनसेंस आहे न। उठड़ी निकिरे जबल मां, हाणे ई दुनिया जो कानून आहे इहो। तूं इहो करे ॾेखार न त पोइ तोखे मञीदासीं। अलाह अकबर जो निशान। ऐं उहा ॻाल्हि थी, नबी अर्ज़ु कंदो अलाह खे त अलाह त मञींदो, पर पोइ आख़िरी निशानी साबित थी उन्हनि लाइ। अहिड़े नमूने सां मक़सदु आहे त मौजज़ा हुननि घुरिया आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां हुननि शयूं घुरियूं, असांखे पाणी खपे, बद रेगिस्तान में पाणी किथां अचे? अलाह पाक उहा निशानी ॾेखारी। पोइ पोइ बि छा रसूल खे मञूं, नाफ़रमानियूं कयूं। त अलाह पाक चए थो त तव्हां वटि त खुलियल निशाननि वारा आया हा न नबी, पोइ फलिम, पोइ छा लाइ कतल तुमुहुम, को क़तल कयो तव्हां मुहुम, उन्हनि खे। निशानियूं खणी आया अलाह वटि पैगंबरी जूं, नबी हुजण जूं, ऐं वरी जेको तव्हां उन्हनि खां सबूत घुरिया उहे बि ॾिनऊं, पोइ बि तव्हां उन्हनि खे क़तल कयो। इन कुंतुम सादिक़ीन, जेकॾहिं आयो त ईअं सचा त पोइ हुननि खे छो क़तल कयो आहे? हाणे वरी चओ था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे त जेको असां लाइ अहिड़ी निशानी आणियो, कुर्बानी आणियो जेके बाहि साड़े, पोइ तव्हां ते यकीन कंदासीं। ख़ुदा जी का हिदायत कंहिंखे थिए न, हीअ त बहाना आहिनि छड़ा। केॾी अलाह पाक पुराणी हुनखे ॻाल्हि करे सिधी सही ॻाल्हि ॿुधाए छॾी त तव्हां ईअं कयो तव्हांजे वॾनि। हिते वॾी ॻाल्हि इहा आहे, फालिम स्वाद नून, ही सर्फ ऐं न, ही ग्रामर में कीअं आहे हिन जो मतिलबु इहो थोरो सम्झंदासीं हेठि हली करे। पर हिते अहम ॻाल्हि आहे ॾाढी वॾी, क़ुर जो कलाम आहे न, क़ुर परफेक्ट आहे। इहो त असां मां सम्झां थो कंहिं माण्हू खे भले खणी क़ुर ज़िंदगी में न खणी हिकिड़ी आयत पढ़ी हुजई पर इहा ख़बर अथसि त क़ुर सच आहे। केॾो अलाह पाक असांजे दिलि में इहो सुठो ईमान ॾिनो आहे। शुक्र न कजे अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन, त क़ुर जो अखर अखर सच आहे। क़ुर छा थो चए ते, तूं चओ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं चओ जेके तहक़ीक़ आया तव्हां वटि, तहक़ीक़ माना माना परफेक्टली चइजे मां जंहिं ॻाल्हि खे, जंहिंमें को शक ई न आहे, आया तव्हां वटि पैगंबर मूं खां अॻु। अलाह पाक ज़िक्र पाण थो चवे त ईअं चवेनि, माना अलाह पाक जेके बि नबी मोकिलिया आहिनि उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरीं मोकिलिया आहिनि न, तॾहिं त क़बल जो ज़िक्र थो अचे। इहो नोट करण जी ॻाल्हि आहे।
इहा पॉइंट आहे ख़ातम नबीन लाइ। माना उन खां पोइ ॻाल्हि ई कोन्हे, अलाह पाक पोइ जे नबी अचण जो ज़िक्र ई कोन कयो आहे। हिते ईअं कोन्हे त पोइ बि हिकु नबी ईंदा पोइ त तव्हां उन्हनि जो बि इनकार कंदव, पोइ तव्हां उन्हनि खां बि इहे निशानियूं घुरंदव। अलाह पाक ज़िक्र ई कोन कयो। चइनि मिन क़बली, इहो लफ़्ज़ यादि करे छॾियो बसि। मिन क़बली, मूंखां अॻु। क़बली या माना क़ब्ल माना पहिरियों, हेॾो क़ब्ल माना या जेकर इहे क़ब्ल माना पहिरियों, ही क़बली माना मूंखां पहिरीं। ठीकु। हाणे हिकिड़ी इन लाइ ॿी जेको लफ़्ज़ असां त ख़ातम नबीन में मतिलबु कढियोसीं न। ख़ातम नबीन जो लफ़्ज़ क़ुर पाक पाण क़ुर पाक में ॾिनो आहे सूरह अल अहज़ाब में, आयत 40। आयत कहिड़ी? सूरत कहिड़ी? 33 नंबर। सिंपल लफ़्ज़ अची वियो क़ुर पाक। ऐं हदीस मुबारक में इहा ई शइ वरी अचे थी पई जेका क़ुर में आई आहे। टे चारि हदीसूं आहिनि, हाणे हिकिड़ो सही बुख़ारी जी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा, हिते जेके मानाऊं लिखियल आहिनि त मूं उहे हिन मां कढियूं आहिनि, जिते हिन मां जेको sunnah.com आहे, हीअ नंबर आहे हिननि जो रेफरेंस बाक़ाइदे, किताब कहिड़ो आहे, बुक 61 आहे, कुझु बि। ऐं मां जेके हदीस मुबारक हिते ॾिनल आहिनि, मां शुक्रगुज़ार आहियां अदी सरवत अब्बासी जो, जेका मां जॾहिं मूंखे ज़रूरत हूंदी आहे अदी मूंखे हीअ हदीस मुबारक ते शेयर करणी हिन टॉपिक ते, ज़रूरु हुनखे रिक्वेस्ट कंदो आहियां। अदी बिस्मिल्लाह न कंदी आहे, कलाक ॿिनि में फौरन हदीस मुबारक जो रेफरेंस कढी मोकिले थी, अदा ही अथव। अरबी जो छॾी पोइ मां कॉपी करे हिते रखी छॾींदो आहियां, मूंखे सर्च करणो न पवंदो आहे। अलाह सां हिनखे वॾा अजर नसीब कंदो। ॾाढी मदद कंदी आहे हिन सिखण में, क़ुर पाक जे कम में। औ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो लाज़मी आहे चवणु, छो जो असां जेको बि ज़िक्र कयूं था पिया, उन में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक मां निकितल ॻाल्हि जी ॻाल्हि था कयूं। ऐं उन में जेकॾहिं का ग़लती थी वेंदी त ग़लती करण जी गुंजाइश ई कोन्हे का। इन करे लफ़्ज़ अलाह पाक बहितर थो ॼाणे। अंग्रेज़ी जो तर्जुमो ऐं पहिरियों अरबी, हिन में जेको बि आयो आहे, हिन में ॻाल्हि इहा आहे त ली ख़मसत अस्मा आहे, माना मुंहिंजा 5 नाला आहिनि। पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा नाला ॿुधाया आहिनि। हिन में जेको हिकिड़ो आख़िर में चए थो अनल आकिब, आई एम अल आकिब। आकिब माना पुठियां अचण वारो, माना मुंहिंजे पुठियां, मां आकिब पुठियां अचण वारो आहे न, माना आख़िरी आहे। देयर बी नो प्रॉफिट आफ्टर मी, इहो ब्रैकेट में लिखियलु आहे। इहो माना इहे हदीस मार्क जा लफ़्ज़ न आहिनि। जॾहिं बि का शइ ब्रैकेट में हूंदी आहे त उहा हुनजी सम्झाणी हूंदी आहे, यादि रखिजे। ठीकु थियो। अलहमदिल्ला। हुन खां पोइ हीअ जेका ॿी सूरत, ॿी जेका आहे हदीस मुबारक तिरमिज़ी शरीफ़ जी, इन में ही जेका बि हदीस मुबारक आई आहे, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हितां खां शुरू थी हले थी पई, हिते ख़तम थी, आख़िरी लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? वाना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी, ओ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मां आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ नबी कोन्हे। ही सिंधी में लिखियो मां पाण आहे। ऐं अलाह पाक मूंखे माफ़ु करे जेके इन में का ग़लती थी आहे, सिर्फ़ु सम्झाणी जे करे। मूं चयो सदाईं ॿुधंदा रहंदा आहियूं, छो न हिन जो सिंधी में तर्जुमो हुजे। अंग्रेज़ी खे ॾिसी मूं सिंधी में तर्जुमो कयो आहे। पर अलाह साईं मूंखे माफ़ु कजांइ जेकॾहिं बि, ऐं जेके पढ़ण वारा आहियूं, ॿुधण वारा आहियूं, सम्झण वारा आहियूं, सम्झाइण वारा आहियूं, या अलाह साईं तुंहिंजे कलाम खे बि सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं, उन में ग़लती थिए त उहा हिकिड़ी क़ुर पाक जी ॻाल्हि आहे, उन में न थिए, उहो सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। पर हदीस मुबारक में छो जो लफ़्ज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि, इन करे अलाह साईं असांजे ज़ुबान खे तौफ़ीक़ फरमाइजांइ त सही लफ़्ज़ अदा थियनि, असांजे दिलनि में मोहबत नसीब कर त सही लफ़्ज़ ऐं सही मोहबत रखूं इनशा ताला। ऐं सही ॻाल्हि अदा कयूं, ग़लती थिए त असांजी उन पकड़ न कजांइ मीना मौला। हिदायत नसीब कजांइ, पकड़ न कजांइ। वरी तिरमिज़ी शरीफ़ जी ॿी हदीस मुबारक आहे, जंहिंमें बि क़ाल अली अलीन, अलाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंखे फरमायो, हज़रत अली साईं जन खे फरमायो। ऐं हीउ ॾाढो मज़ेदार आहे, ॾाढो सुठो सभु हुन में जेके लफ़्ज़ आहिनि हिन में माशाअल्लाह। आख़िर में अचनि था अनहु ला नबी बअदी, चयूं छा हज़रत अली अलैहिस्सलाम जन खे, फरमायूं त तूं मूं लाइ ईअं आहीं जीअं हारून मूसा लाइ। यानी हारून अलैहिस्सलाम केॾो सपोर्ट में हूंदो हो, या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माने हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जाइ ते जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम हलिया विया त पोइ उन्हनि जी जाइ ते नबी थी करे उन्हनि खे सम्झाईंदो रहियो पिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था त तूं मूं लाइ ईअं आहीं जीअं हारून हुयो आहे मूसा अलैहिस्सलाम लाइ। फ़क़ति कहिड़ी ॻाल्हि आहे, सवाइ इन जे त बेशक को नबी न आहे मुंहिंजे बैदि, माना केॾी बि वॾी हैसियत आहे, पर नबी जी हैसियत कोन्हे, जो मूंखां पोइ को नबी कान्हे। ठीकु, ख़ातम नबी जी बि ॻाल्हि। वरी इहा लास्ट नंबर आहे हिकिड़ी ॿी सूरत हदीस मुबारक मुस्लिम जी आयल आहे,
उन में बि साॻियूं ॻाल्हियूं आहिनि, अनल आकिब जी ॻाल्हि आहे। वाह अनल आकिब वल आकिब लज़ी लैस बअदहु नबियुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चइजे ईअं। ऐं हुनजो मफ़हूम फ़क़ति चऊं था पिया उहो इहो आहे त आकिब माना पुठियां अचण वारो, मां आकिब आहे, ऐं आफ्टर होम द लास्ट कम आफ्टर होम देयर विल बी नो प्रॉब्लम, मूंखां पोइ को नबी कोन्हे को, ख़तमु ॻाल्हि। माना इन खां वधीक हिकिड़ो ॿियो मिसाल आहे जेकॾहिं असांखे ज़हन में अचणु खपे त सूर बक़र जूं पहिरियूं आयतूं शुरू उथंदे ई इनकार आहे ॿिए कंहिं नबीअ जो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बैदि को बि जेकॾहिं दावा करे थो त कूड़ो कूड़ो कूड़ो, किन बिना कंहिं शक जे कूड़ो। उहो कीअं? हुते आयल आहे न त मोमिननि जी कहिड़ी तारीफ़ आहे, बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक, जेको ईमान आणनि था उहे कंहिं ते, जेको लाथो आहे तो ते, ऐं उन्हनि ते जेके आया तोखां पहिरीं। ॻाल्हि ख़तमु थी वई न, पोइ जी त ॻाल्हि अलाह कई कोन्हे का। क्लियर? अलहमदिल्ला। अॻिते था हलूं। फ़िल्म जो आहे इहो त ही फ़िल्म हक़ीक़त में इसराइल मूंखे थोरो आख़िर में रखणी, पर बहरहाल फ ले म टे लफ़्ज़ आहिनि हिन में, ॾिसो फ ले म, ठीकु। हाणे जेकॾहिं हिननि खे ॾिसूं ले म खे चओ, फ माना त पोइ आहे न, ले म खे ॾिसूं, ही ले ऐं मा आहे, ही मीम जेको आहे न, ही ले म, ही असल में मा आहे। मीम को लफ़्ज़ ईअं कोन्हे को, ही मा आहे। थियो छा आहे त ही मां, इन मां खे चवंदा आहिनि वाट, और अंग्रेज़ी में वाट माना इस्तफ़े में पुछे थो मां माना छा, ठीकु। ऐं ही ले असांखे ख़बर आहे हर्फ़ जर आहे। हर्फ़ जर छा कंदो आहे? इसम खे मजरूर कंदो आहे न, पर ही हिते मां हर्फ़ आहे। ले जॾहिं हर्फ़ जर ईंदो मां इस्तफ़ामिया ते, त इन जो कमु आहे हिकिड़ो ई ॻाल्हि छा कंदो, इन खे अची धकु हणंदो मां खे। मां इस्तफ़ामिया आहे, चलो मां हिकिड़ो थींदो आहे मौसूल आहे, माना 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 जेको, उहो न। ले हर्फ़ जर जॾहिं मां इस्तिफ़ामिया खे अॻियां आयो त पोइ हिन खे छा कंदो, पोइ हिन जो अलिफ़ ख़तमु करे छॾींदो। ने वरी छा थींदो, हिन मां थी वेंदो म, पोइ इहो थी वेंदो ले म, पोइ माना फ ले म। इहो आहे क़ुर पाक, माना पोइ छा लाइ। हूअं मां ईंदो आहे मां माना छा, पर जॾहिं ले आयो त पोइ मां जेको आहे छा थी वेंदो म, पोइ छा लाइ। ठीकु थियो। ईअं जेको आहे सूरह 30 सिपारे में न अम यतसाअलून, उहो अम न आहे, उहो आहे अम मां, ऐं नून अन मां, अन आहे हर्फ़ जर, मां हुयो, मां जो अलिफ फ़तह करे छॾी, अन मां म थी वियो अम। ठीकु थियो। अलहमदिल्ला। 184 ते हलूं था पिया, टाइम थींदो थो वञे। फ़इन कज़बुक, पोइ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं उन्हनि इनकार कयो तुंहिंजो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तव्हां ॾिसंदो त किथे बि तव्हां क़ुर पाक में ॾिसंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलदारी जा लफ़्ज़ जी न हूंदा आहिनि। दिलदारी ॾिजे, तव्हां ॻणिती न कयो, तव्हां ॻणिती न कयो, सभु ठीकु थी वेंदो। अलाह अकबर। अलाह पाक ईअं दिलदारी ॾींदी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। अलाह अलाह कबाख़ नफ़्सक अला आसारिन, पाण खे जान हलाक न कयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन जो को सूरह कहफ़ में पढ़ंदा आहियूं, फला न कबाख़ नफ़्सक, इहो केॾा प्यारा लफ़्ज़ आहिनि। ऐं घणियूं ॻाल्हियूं आहिनि अञा। बहरहाल फ़ाइन कज़बुक, पोइ ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं इन्हनि इनकार कयो तुंहिंजो, तुंहिंजी पैगम्बरी जो, चवंदा त कुर्बानी खणी अचु न, माना इनकार आहे न। जेकॾहिं इनकार कयो तुंहिंजो त बेशक कूड़ा भाया वया हुआ कई पैगंबर अॻु तोखां, मिन क़ब्ले का मिन बअदिक न आयो आहे क़ुर पाक में। मिन बअदिक न आयो किथे बि, तोखां पोइ जी ॻाल्हि ई न आहे। बसि मिन क़ब्ले का, तोखां अॻे बि इनकार कयो अथऊं, हाणे तुंहिंजो बि इनकार था कनि। उहे किन जो इनकार कयूं, जा उहे बिल बय्यिनात, जिन आंदियूं हुयूं केतिरियूं निशानियूं, वज़ुबर केतिरा सहीफ़ा, वल किताबिल मुनीर। हाणे रसूलुनि जेको आयो आहे न, ही सॉरी रुसुल, ही रसूलुनि माना हिकु रसूल, रुसुल हुनजो थींदो जमा। ज़बूर माना ही आहे हिकु, ज़बूर माना सहीफ़ो आहे। असांजे मैगज़ीन वग़ैरह हूंदी आहे, किताब न हुजे मैगज़ीन चवंदा आहियूं, उहो हूंदो आहे सहीफ़ो ज़बूर। ठीकु। जिन में हुनखे चइबो ज़ुबुरुन। ऐं अल मुनीर माना एनलाइटनिंग, माना रोशन, माना ज़ुबुर माना उहे
जमावा ऐं किताबुन मुनीर, उन्हनि जो इनकार कयो अथऊं। ठीकु आहे, हाणे 185 अचे आयत अची पई, माना नबी करीम वसल्लम तो खां पहिरीं बि इनकार कयो अथऊं, इन करे तुंहिंजो बि इनकार कनि था पिया। त पहिरियां बि इनकार करे चुका आहिनि, माना हुननि जी फितरत ई आहे। आयत 185, मौत जो ज़ाइको, टेस्ट ऑफ द डेड, टेस्ट, टेस्ट थींदी आहे ज़ुबान सां। कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत, आयत हले थी अञा, ख़तम न थी आहे, हे त शुरू थी आहे। सभु को जीव चखंदड़ आहे मौत खे, सभु को जीव, नफ़्स माना जीव, जीव हिन में छो वाङणाई में छो जी मोहनस आहे, हिनखे चइबो आहे समाई। इहो मोहनस ईअं न आहे त जीअं माउ ऐं पीउ, माउ मोहनस आहे पीउ मुज़कर आहे, भाउ भेण, न, नफ़्सनि छाजो मोहनस आहे। सिज अरबी में मोहनस आहे, असां सिज खे सिंधी में चवंदा आहियूं मुज़कर, असां चऊं सिज निकितो आहे, या असां चवंदा आहियूं सिज निकिती आहे, चंड निकितो आहे या चंड निकिती आहे, असां मुज़कर ऐं मोहनस ॻाल्हाईंदा आहियूं न असां। ठीकु आहे, त ॻाल्हि इहा आहे त ईअं अरबी में बि सिज मोहनस आहे, पर मोहनस कहिड़ो आहे, समाई, माना जेको अरबनि ॻाल्हायो आहे असां सम्झो आहे, पोइ अलाए छो उहो मोहनस आहे, इहो ख़ुदा थो ॼाणे। इहो बसि ग्रामर में थी वियो आहे ईअं ई, बसि ॻाल्हि ख़तमु, हिन जो को सबबु ई कोन्हे कोई। जीअं हाणे फॉर एग्ज़ाम्पल तव्हां चओ भई, हाणे जेका घर खे घर छो था चवनि, हा, घर खे को ॿियो लफ़्ज़ चवनि हा, ईअं न थींदो आहे, माना ग्रामर जेको ठही वियो, लैंग्वेज जेका ठही वई सा ठही वई, नफ़्स खे उन्हनि सदाईं मोहनस करे ॻाल्हायो आहे। त इहो समाई चइबो आहे हिनखे, समाई, जेको ॿुधो वियो। सभु को जीव चखंदड़ आहे मौत खे, छो त नफ़्स मोहनस आहे, इन करे हिते ज़ाइक़त आयो आहे, जॾहिं मोहनस ईंदो त ज़ाइक़ो न थींदो, ज़ाइक़ो न थींदो, ज़ाइक़त, इहो लफ़्ज़ बि मोहनस थी थींदो। ठीकु, हाणे कंहिं बि शइ जो ज़ाइको मुख़्तलिफ़ माण्हुनि लाइ मुख़्तलिफ़ हूंदो आहे। कमाल आहे अलाह पाक जो, मौत लाइ जेको ज़ाइको लिखियलु आहे न, ऐं सज़ा लाइ बि ज़ाइको आहे मुंहिंजे ख़्याल में आयल। बहरहाल, त ज़ाइको मिठो बि हूंदो आहे, खटो, सड़ियल, तेज़, नमकीन, कोड़ो, ज़हरीलो, कॾहिं वणंदड़ आहे कॾहिं न वणंदड़ आहे, ज़ाइको मुख़्तलिफ़ हूंदो आहे हर माण्हू जे लाइ। पोइ हर जे लाइ मौत जो ज़ाइको बि मुख़्तलिफ़ हूंदो, अलाह बहितर त ॼाणे, पर थी सघे थो इहो ब्रैकेट में लिखियो आहे त मतां अमलनि जे हिसाब सां हुजे। ठीकु आहे न, अलाह आलम। ऐं दरअसल तव्हांखे पूरो अजर ॾिबो क़यामत जे ॾींहुं। पोइ जंहिंखे बाहि खां बचायो वियो, फमन ज़ुहज़िह अनिन नार, बाहि खां बचाए वियो, व उदखिलल जन्न, ऐं दाख़िल कयो वियो बेश्त में, फ़क़त फास, सो तहक़ीक़, माना अथॉरिटी आहे, माना गारंटी चइजे ईअं, फ़क़त फाज़ माना कामयाबु थी वियो, माना ॿ ॻाल्हियूं आहिनि। ज़ुहज़िह माना बचायो वियो, कंहिं बचायो इहो हिन में लिखियलु न आहे, हा बाहि खां बचायो वियो लिखियलु आहे, पर कंहिं बचायो इहा ॻाल्हि कोन्हे का। इन करे इनखे चवंदासीं जेको फ़ाइल हिते कोन्हे न, कर्म करण वारो, इहो थींदो मजहूल जुमिलो। मजहूल माना जंहिंमें फ़ाइल कोन्हे को। उदखिल, दाख़िल कयो वियो, माना इहो बि मजहूल आहे, छो जो हिन में ईअं कोन्हे त केरु दाख़िल हिनखे कंदो। ठीकु, हलो। वमल हयात दुनिया इला मताउल गुरूर, ऐं न आहे दुनिया जी हयाती सवाइ, इला माना सवाइ, मताउल गुरूर, सामान आहे धोखे जो। हीउ जेको सूरह बक़रा में न आयो, जॾहिं अलाह पाक आदम अलैहिस्सलाम खे फरमायो त तव्हां वञो हेठि ज़मीन में वञी रहो, मुस्तक़रन मताउन लाहीन, मुस्तक़र तव्हांजो ठिकाणो आहे कुझु वक़्त जे लाइ, मताउन लाहीन, उते तव्हांजे लाइ सबबु आहे दुनिया जो गुज़ारे जे लाइ। मता माना गुज़ारे जो सबबु, या को सबबु कंहिं शइ जो। ऐं मताउल गुरूर, दुनिया छा आहे इहा, अलाह अकबर, धोखे जो सामान आहे। गुरूर चइबो आहे धोखे खे, असां चवंदा आहियूं मगरूरी, जेको आहे समां माण्हू चवंदा त मां मगरूर आहियां, मूंखे इहा शइ अचे थी, मूंखे हेॾा पुट आहिनि, मूंखे औलाद आहे, मूंखे हेॾा घर, मूंखे हेॾी दौलत आहे, मूंखे हेॾी ताक़त आहे, मां वज़ीर आहियां, मां सेक्रेटरी आहियां, माना ताक़त दिमाग़ ॿिए सां गॾु ॻाल्हाइण पसंदि कोन कंदा। इहो गुरूर चवंदा आहियूं न असां हुनखे, जेको माण्हू खे असां सिधो ॻाल्हाईंदा न, ॻाल्हाईंदा त बदतमीज़ी करे छॾींदा, न नंढे जो लिहाज़ न वॾे जो लिहाज़। पोइ सामान धोखे जो सामान आहे इहो। धोखो छा हूंदो आहे, माना हिकिड़ी शइ हक़ीक़त में जेका नज़र अचे थी उहा हक़ीक़त न आहे का। पोइ दुनिया जेका नज़र अचे थी न, हेॾा फ़ाइदा, इहे हेॾा फ़ाइदा आहिनि कोन का। जेको वठे थो भले खणे पंहिंजा फ़ाइदा इहे, पर इहो सभु धोखो आहे, ख़तमु थी वेंदो। इजो वियासीं, इजो आयो, सॾु आयो आहे, असां आया रखिया। अलाह साईं असांखे ईमान सां इनशा ताला ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾे, ईमान सां मौत नसीब करे, कलमे सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इत्तिबा में इनशा, अतात ऐं इत्तिबा में इनशा। छो जो रसूल जी अतात अलाह जी अतात आहे, सिंपल। सूरह आल इमरान चए थी पई, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त मया मता छा आहे, इहो हिनखे ॾिसी सघिजे थो पियो
पर मता ऐं जेको मतिलबु थी वेंदो त ना आहे हयाती दुनिया जी जेका असांखे मिलियल आहे न हयाती दुनिया जी, इहो दोखो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां चवंदा केॾो फ़ाइदो आहे इहो। जेके ॿ ॾींहं ज़िंदगी जा हुजनि, मां चवंदो आहियां, अलाह साईं मूंखे अहिड़ी डबल हयाती ॾे। उहा डबल हयाती ॾे, मां इहो ई कमु कयां, क़ुर सिखां, क़ुर ते अमल कयूं, हिदायतुनि ते। छो जो आख़िरत में त पोइ छड़ो बदिलो मिलंदो न, उते अमल जी त टाइम कोन्हे न। जेकॾहिं अमल जो टाइम वधीक मिले, हिकिड़ो रमदान करीम वधीक मिले असांखे, हिकिड़ो लफ़्ज़ क़ुर जो असां ज़िंदगी में ॿ ॿिया पढ़ी वठूं पिया, उनजो सवाबु वधीक थींदो न। थी सघे थो मां आयतूं हिफ़्ज़ करे वठां अञा वधीक, थोरो मूंखे 2 ॾींहं ज़िंदगी जा वधीक मिली वञनि त, पोइ जेको अलाह से ग़लति कम खां बचाए इनशा ताला, ऐं चङे कम जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अलबत्त ज़रूरु तव्हीं मोमिन आहियो। हाणे मोमिननि जी ॻाल्हि थी अची वञे। आज़माया वेंदव, लनबलुवनकुम, अलबत्ता ज़रूर। हाणे हिन में ॿ ताक़ीद आया आहिनि, वरी ॿ ताक़ीद आया आहिनि। हिकु ल माना अलबत्ता, ऐं ॿियो ज़रूर जेको आहे न, उहे नून खे जॾहिं आख़िर में लफ़्ज़ ईंदा आहिनि न, शब्द अची वञे, उनखे चइबो आहे ज़रूर। ल तुबलू न, ईअं बि थी सघे पियो नून जो शब्द न हुजे हा, पर न, क़ुर पाक आहे न, ज़रूर। फी छा में आज़माइश थींदी आहे? फी अमवालिकुम, पंहिंजे मालनि में, व अनफुसिकुम, पंहिंजे जाननि में, वल वल तस्म उन, ऐं ज़रूर तव्हां ॿुधंदव। आज़माए वेंदो ॿिनि ॻाल्हियुनि में, मालनि में ऐं जाननि में, ऐं तव्हां ॿ ॻाल्हियूं ॿियूं ॿुधंदव। मोमिननि जी ॻाल्हि आहे न, मोमिन कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿियूं ॿुधंदा, ऐं तव्हां ज़रूरु ॿुधंदव। अलबत्ता वल तस्म उन, ॿ दफ़ा अलबत्ता ज़रूर, हिन में ईअं वञा अचणु खपे, ॿ दफ़ा ताक़ीद आहे वरी। छा? मिनल लज़ीन ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम, किताब तव्हां खां ॾिनो वियो, जिन खे ॾिनो वियो किताब तव्हां खां अॻु, वरी क़ब्लिकुम आयो आहे। हिन कहिड़ा सबूत असांखे खपनि ख़ातम नबीन लाइ क़ुर पाक मां? क़ब्लिकुम, तव्हां खां पहिरीं जेके किताब ॾिना विया, उन तव्हां आज़माया वेंदव पंहिंजे मालनि में, पंहिंजे जाननि में, ऐं ज़रूरु तव्हां ॿुधंदव पक सां उन्हनि माण्हुनि खां जिन खे ॾिनो वियो किताब तव्हां खां अॻु, यहूदी ऐं ईसाई, ऐं उन्हनि माण्हुनि खां जिन शिरक कयो। हे जेके काफ़िर वेठा न कुरैशी ते, इन्हनि शिरक कयो अलाह सां, इन्हनि खां बि तव्हां छा ज़रूरु ॿुधंदव? छा? यानी अज़न कसीरन, किन हिन में लिखियो आहे पे त घणियूं, ईज़ा घणूं, यानी कंहिं लिखियो आहे घणियूं गाॾियूं, पर इहो ग़लति लफ़्ज़ु आहे, गाॾियूं न। भले उहो लफ़्ज़ बदशत ॻाल्हाईंदा हूंदा, हुनखे चवणु ईअं खपे बदशत ॻाल्हाइणु। माना जेको काफ़िर मुशरिकनि या किताबनि वारा नी तव्हां सां घटि वधि ॻाल्हाईंदा, तव्हांखे तव्हां मोमिन, तव्हां कॾहिं बि हिननि सां का ॻाल्हि कंदव त हू तव्हां सां घटि वधि ॻाल्हाईंदा। ऐं जेके बाक़ी जेका आज़माइश आहे, छा में ईंदी? मालनि में ऐं पंहिंजे तव्हांजे जीअनि में, को भाउ मरंदो, को पुटु, माउ, भेण, पीउ, पाण, इहे सभु पाण में आज़माइशी ख़तमु थी वई न। आज़माइश थींदी जॾहिं मुंहिंजो को अज़ीज़ को मरी वेंदो त, ठीकु आहे न, या मां कंहिंजे लाइ मरी वञा त मुंहिंजी औलाद जे लाइ आज़माइश आहे, घरवारी आहे, पीउ आहे, माउ आहे, ॿिया आहिनि, भेण भाउ दोस्त, ठीकु। मक़सदु चवण जो इहो आहे त इहा आज़माइश थींदी अलाह जे तरफ़ां। ऐं ॿी इहा थींदी जो जॾहिं तव्हां मोमिन आहियो त तव्हां ॿियनि किताब वारनि खां बि ॿुधंदव ॻाल्हियूं बदशद, नुक़सान वारियूं, बदमाशी वारियूं, नुक़सान वारियूं, बदनियती वारियूं, ऐं मुशरिकनि खां बि। पोइ अलाह पाक छा थो चए? वाइन तस्बिरू, वाह जी, ॾाढो मिठा लफ़्ज़ आहिनि तमामु। वाइन तस्बिरू व तत्तक़ू, ऐं जेकॾहिं तव्हां सबुर कंदव ऐं तव्हां डिॼंदव, डिॼंदव कंहिंखां? अलाह खां। फ़इन ज़ालिक मिन अज़्मिल उमूर, हाणे त ईअं न त तव्हां लाइ वॾो अजुर आहे। ॾिसो क़ुर पाक जा लफ़्ज़ आहिनि न, अजुर त थींदो, ऑटोमेटिकली हूंदो, ज़रूर जो अलाह पाक ॻाल्हि करे थो पियो, पर अलाह पाक लफ़्ज़ कहिड़ा ॾिना आहिनि, केॾी हिमत वारा। फ़इन ज़ालिक मिन अज़्मिल, त बेशक इहे आदत हिमत जे कमनि मां आहे। माना सबुर करणु ऐं डिॼणु अलाह खां, इहो ॾाढो ॾुखियो आहे। तव्हां असांजे हिते जेके एडमिन दोस्त वेठा आहिनि, असांजा आदियूं वेठियूं आहिनि हिते, ऐं जेके हज़रत वेठा आहिनि दोस्त असांजा, तव्हां ॾिसो त असांखे पाण केॾी केॾी ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं, असां केॾी ॻाल्हियूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि, पोइ सोचणो पवंदो आहे, सम्झणो पवंदो आहे। असांखे कॾहिं कॾहिं सबुरु न थींदो आहे, असां कॾहिं अलाह खां कोन ॾिजंदा, अहिड़ी ॻाल्हि ग़लति करे वेहंदो जेका ॻाल्हि न करणु खपे। त माना जेकॾहिं असां सबुरु कयूं ऐं अलाह ते ई तकवा कयूं, अलाह जो ई भाव रखूं, त पोइ इहा हिमत जी ॻाल्हि आहे न। इनशा ताला अलाह साईं असांखे हिमत ॾे, ऐं असांखे सब्र शुकुर ॾे असांखे इनशा ताला, ऐं सब्र जी तौफ़ीक़ बि ॾे। जेकॾहिं का ॻाल्हि को ग़लति करे थो पियो त उनखे बर्दाश्त कयूं, उल्टो लफ़्ज़ मूं लफ़्ज़ न ॻाल्हायूं पंहिंजी ज़ुबान मां, इनशा ताला। इन हर्फ़ शर्त चइबो आहे हिनखे,
अदा तो शर्त बि चइबो आहे। वरी हेॾे जॾहिं ईंदव न, ही शर्त आहे, ही जवाब शर्त आहे, जेकॾहिं पोइ हीअ ॻाल्हि ठीकु भला हिनखे पोइ ॾिसंदासीं, घणो हाणे टाइम कोन्हे को। ऐं आयत हले थी पई काई 187। ऐं यादि करे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे थींदो आहे व इज़, ऐं जॾहिं यादि कर छा, उज़कुर इहो लिखियल हिते कोन्हे को, पर ब्रैकेट में ईअं उज़कुर, छा उज़कुर, छा यादि कर, अख़ज़ अल्लाहु मीसाक़ल लज़ीना ऊतुल किताब लतुबय्यिनुन्नहु लिन्नास वला तक्तुमूना। हिन वरितो अलाह पको अंजाम, ऐं पको लिखियल कोन्हे हिन में, ॾिसो पको ब्रैकेट में आहे, वरितो अलाह अंजाम, अलाह पको अंजाम उन्हनि माण्हुनि खां जिन खे ॾिनो वियो किताब, त अलबत्ता तव्हां बयानु कंदव। हाणे हू चवंदा न अलाह असां अलाह खे अंजाम ॾिनोसीं त जेका न आणींदासीं ईमान उन ते, हालांकि जेकॾहिं ॾिसजे त अलाह पाक अलाह हुननि को कहिड़ो अंजाम वरितो आहे, इहो अंजाम वरितो हुअईं त तव्हां बयानु कंदव ज़रूरु उहो माण्हुनि लाइ जेको बि तव्हांखे किताब में मिलियल आहे हक़ीक़त, उहा बयानु कंदव, ऐं न उनखे तव्हां लिकाईंदव उनखे, ऐं तव्हां लिकाईंदव कोन। हिकिड़ो त हूंदो आहे भई हिकिड़ी ॻाल्हि आहे, माना हिकिड़ी शइ मां बयानु कयां थो पियो, ठीकु आहे, त हीअ ॻाल्हि हिते लिखियल आहे, ठीकु, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा फ़ाइदे में कोन्हे, उहा ॻाल्हि ई लिकाए वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको बि ज़िक्र आयो तौरात में, यहूदियुनि ने या त उनखे ग़लति करे ॿुधायो, या त ॿुधायो ई कोन, हल लिकाए विया, या मजबूरन ॿुधाइणो पियो त हुनखे लफ़्ज़ फेराए विया। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़ुदि आॾो इहा ॻाल्हि कयूं, त पोइ हिकिड़ो ज़िक्र ॿियो अचे थो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ॻाल्हि कयूं त उन्हनि ते हुनखे चयो त ज़बूर खणी अचो, खणी अचो त ॾिसूं छा हुयो, खणी न आया ख़बर आहिनि त कूड़ा। पोइ फनबाज़ूहु, पर पोइ उन्हनि कयो छा, पोइ उछलायूं, न बसि माना उछलाए छॾणु, हू माना उनखे उछलाए छॾियऊं उन ॻाल्हि खे। पोइ तव्हां पुठियनि पंहिंजनि जे, उन ॻाल्हि खे बि किताब खे पुछलाए छॾियो, वश्तरो बि समननि कलीलनि, पोइ छा कयूं, गिधाऊं यानी ख़रीद कयूं एवज़ उन ॻाल्हि जे, इन सुठी ॻाल्हि जे छा ख़रीद कयूं, त बि समननि कलीलनि, थोरे मुल्ह जे जेको आहे वठण करे इनखे ॻाल्हियुनि खे या त फिटी करे छॾियऊं, या आयतुनि खे लिकाए छॾियऊं, जेको अलाह पाक चयो हुकुम उनखे दर गुज़र करे छॾियऊं, माना नज़र अंदाज़ करे छॾियऊं, ईअं खणी चइजे सम्झण जे लाइ। पर ॻाल्हि इहा आहे त समननि कलीलनि जेको मां ज़िक्र कयो कल्ह, त कलीलनि छो आहे, जेके बि पैसा उहे वठंदा हूंदा उन ज़माने में, भई भई इहा आयत आहे लिकाइणी आहे, को कंहिं राय कंहिं चयो हूंदो त हिनखे न ॿुधायो, हीअं कयो हीअं कयो, हिन लाइ को चवंदो मूंखे पैसा बि ॾियो त मां तरक़ी रखियां उहा या न कयां, फॉर एग्ज़ाम्पल। पर केतिरो बि तव्हां वैल्यू खणी अचो, दुनिया सॼी भरिजी वञे आसमान ताईं सोन जी, जेकॾहिं हिकिड़ी आया जी आयत उन ज़माने में बि जेकॾहिं उन जे बि हिसाब सां बदिलाई हुजई, अॼु जेका बि हुनखे सम्झो दौलत ॾियो हुनखे, जेका पूरी जेतिरे बि दुनिया जा मालदार अरबे पती आहिनि, सभई हुनखे ॾिजनि ऐं चइजनि त हिकिड़ी आयत खे बदिलायो, छा इहा क़ीमत ठीकु आहे उन कमु करण लाइ, अहिड़े अलाह जे कलाम खे बदिलण लाइ या हुनखे लिकाइण लाइ? तमामु थोरी आहे, इन जे कम में त थी कोन थी सघे। केतिरी बि क़ीमत खणी अचो, इहो त नुक़सान ई नुक़सान आहे, फ़ाइदो त आहे ई न में। त अलाह पाक इन करे समन कलील आहिनि, समन माना मुल्ह, तमामु थोरे मुल्ह में तव्हां अलाह जी आयत खे लिकायो था, हिनखे बदिलाए था छॾियो, अलाह अकबर। या हुनखे अंदरि नज़र अंदाज़ था कयो, फबे समा यशतरून, पोइ बुछड़ो अमल आहे इहो रेचिट, जेकी उहे ॻिनंदा आहिनि, इहो कमु कनि था, जेको ख़रीदारी कनि था, भई अमल आहे न, अलाह से वापारु सॼो आहे, इहो तमामु बुछड़ो आहे, बेकार, कंहिं न कम जो। हीअ असांखे करे आया आहियूं शरा या माना निकितल आहे इश्तरा यश्तरी, ठीकु आहे, इश्तरा माना ख़रीदारी करणु, ठीकु। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वरी ॿी ॻाल्हि थी अचे, ला त सबन न, अॻे में ला माना न, ओ ही नून ते शद आहे या न, न तूं भाए हरगिज़, तूं छो आयो आहे हिते, त माना तूं थींदो आहे, पर तव्हां बि थी सघे पियो, जॾहिं वाव कोन्हे त तव्हां न थींदो, फ़क़ति तूं ई थींदो हिते, वाव हूंदो आहे त तव्हां थी वेंदा आहियो, ठीकु। ला त सबन, तूं न भाए, माना असब माना भाइणु, अल्लज़ीन यफ़रऊन बिमा आतू, हरगिज़ न तूं भाए, बल्कि ईअं चइजे, न तूं भाए हरगिज़ उन्हनि माण्हुनि खे जेके ख़ुशि थियनि था उन सां, जेकी उन्हनि करतूत कया, वो युहिब्बून,
ऐं यो मादो बिमा लम यफ़ल, ऐं उहे चाहिनि था त संदन तारीफ़ कई वञे उन्हनि अमलनि जी जेके उन्हनि कया बि न आहिनि। हाणे इन जो ईअं आहे त ई चवनि था पिया त यहूदी जेके हूंदा हुआ न, त उहे माना का बि ॻाल्हि कंदा हुआ न, का बि ॻाल्हि खे ख़ुशि थी वेंदा हुआ त असां हीअं कयोसीं, असां हीअं चई छॾियोसीं, असां हूअं चई छॾियोसीं मुस्लमाननि खे। ठीकु आहे, या जेको अमल लिकायोसीं, आयत ग़लति करे छॾीसीं अलाह पाक जी। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके उहे ख़ुशि थियनि था न तूं भाए हरगिज़ उन्हनि खे, माण्हू जेके ख़ुशि थियनि था उनखे हरगिज़ तूं अज़ाब खां छुटल न पाइजांइ। उन सां त जेके हुननि करतूत कया आहिनि, माना पंहिंजे कए ते जेके ख़ुशि थियनि था पिया, इहो मतिलबु न त इहे वाकई ख़ुशि आहिनि हक़ीक़त में, माना इहे ख़ुशी रहंदा सदाईं न। ऐं उहे चाहिनि था त संदन तारीफ़ कई वञे उन्हनि अमलनि जी जेके उन्हनि न बि कया आहिनि, माना चङाई त का कई कोन अथनि, पर जेके उन्हनि कम चङाई जा न बि कया आहिनि उन्हनि ते उनजी तारीफ़ थिए, जेका ॻाल्हि ग़लति कनि उनजी तारीफ़ कयो। हू ईअं सम्झंदा आहिनि त ईअं थिए त हलो अला। पोइ वरी अलाह पाक अञा अॻिते हली थो चए वरी साॻी ॻाल्हि, फला त सबन न हुम, ऐं पोइ न तूं हरगज़ भाए उन्हनि खे, हुम माना उन्हनि खे बेमफ़ाज़तिन, छुटल, छुटल छा मां मिनल अज़ाब, अलाह साईं हिते क्लियर करे छॾियो। हुते असां ब्रैकेट में रखी आहे करे सम्झोसीं, हिते अलाह पाक बिल्कुलु लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे मिनल अज़ाब, माना हुनखे तूं न भाइजांइ अज़ाब खां, छुटल जेके इहे ख़ुशि थियनि था पंहिंजे करतूतनि ते, वलम अज़ाबुन अलीमुन, ऐं उन्हनि लाइ छा आहे अज़ाब आहे कहिड़ो, अज़ाब ऐं सां अज़ाब, अलीमुन खोईंदड़, ही ऐन सां आहे ही अलिफ आहे। ठीकु आहे। ऐं अलाह जे लाइ ई आहे, वलिल्लाहि मुल्कु समावात वल अर्द, आख़िरी आयत आई आहे, अलाह जे लाइ ई आहे छा, मुल्कु समावात बादशाही, मुल्क माना बादशाही, असमावात माना आसमाननि जी, आसमान वांगणाई में छो आहे, समावात इहो मोनस आहे जमा, वल अर्द ऐं ज़मीन जी, ज़मीन बि मोनस आहे। हाणे ज़मीन मोनस थींदी छा, मुज़कर थींदी आहे छा, पर न इहा समाई आहे, अरबनि हिन खे मोनस चयो आहे, असां सिंधी में मोनस चवंदा आहियूं। ज़मीन आली आहे, ज़मीन में पोख, ज़मीन सुकी वई आहे, ईअं कंदा आहियूं न। अलाह साईं ज़मीन खे साओ रखे, असांजी सिंध जी ज़मीन खे साओ सुथाबो रखे, ॿियनि सभिनी ज़मीननि खे जितां बि रिज़्क वग़ैरह थिए थो पियो, अलाह हुनखे ज़मीननि खे साओ रखे, ऐं ॾुकार खां बचाए अलाह पाक, ऐं ख़ुशहाली खां। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अलाह हर कंहिं शइ ते वस वारो आहे। हाणे क़दीर जेको आहे नितल आहे क़दर मां, क़दर थींदो न कुदरत जेका चइजे, ठीकु आहे। ऐं मुक़दर में मञी ईंदो आहे, ॿिया लफ़्ज़ बि ईंदा आहिनि, यक़दर, यक़दिर, ऐं क़दीरुनि जेको आहे हिनखे चइबो आहे सीगो मुबालिग़ा, माना वधाए बयानु करणु, जेको क़दीर माना हर वक़्तु, फॉर एग्ज़ाम्पल ईअं चइजे खणी, ठीकु आहे, जेका नायत अदी असांखे रुख़साना न थिए, असांखे हिनखे वज़ह करे सघी थी हिकिड़े लफ़्ज़ खे वरी बि, छो जो डिटेल में जेकॾहिं हिते नथा करे सघूं त वरी अदी हुते कॾहिं कॾहिं व्हाट्सएप ते शेयर कंदी आहे, अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह, अलाह सां हिनखे वॾी वॾी सम्झ ॾिनी आहे, अलाह पाक हुनजी बरकत नसीब फरमाए, ऐं हुनजे असांखे ॾाढी हुन समय मदद ॾींदी आहे अल्हम्दुलिल्लाह। त अलाह पाक सभु शइ ते वस वारो आहे, सभु शइ ते। हाणे ग्रामर जी थोरी ॻाल्हि कईसीं, त ग्रामर में ॿ ॻाल्हियूं यादि करणियूं आहिनि। ग्रामर अंग्रेज़ी में चइबो आहे न, त अरबी में छा थींदो हुनजो लफ़्ज़, अल क़वाइद माना क़ाइदा कानून, अल क़वाइद माना जमा आहे हुनजो। हाणे इन में ग्रामर हुजे या अल क़वाइद अरबी में चइजे, इन में ॿ शयूं थींदियूं आहिनि, मॉर्फोलॉजी थींदी आहे हिकिड़ी, सेंटेक्स थींदो आहे। हाणे मॉर्फोलॉजी खे लफ़्ज़ अरबी में जेको उनखे चइबो आहे असर्फ़, सेंटेक्स खे चइबो आहे नहव, या अल नहव न चओ त सर्फ़ुनि चओ या नहवुनि चओ। जॾहिं तनवीन ईंदी आहे त पोइ अल ख़तमु थी वेंदी आहे, अल ईंदो आहे त तनवीन ख़तमु थी वेंदी आहे। त सर्फ़ ऐं नहव चवंदा आहियूं असां, सर्फ़ मॉर्फोलॉजी आहे, नहव सेंटेक्स आहे। हाणे मॉर्फोलॉजी छा कंदी आहे, सेंटेक्स छा कंदो आहे, शुरूआति किथां थींदी, पहिरियों त लफ़्ज़ ठाहिबो न अखरनि मां, अखर हरूफ हेजा आहे न, उन्हनि अखरनि मां लफ़्ज़ ठाहिण लाइ जेको आहे न उहो सर्फ़ थींदो आहे। ठीकु, भई माना फॉर एग्ज़ाम्पल ग्रामर लफ़्ज़ ई तव्हां चओ, मॉर्फोलॉजी लफ़्ज़ आहे, सेंटेक्स लफ़्ज़ आहे, सर्फ़ लफ़्ज़ आहे, अनव लफ़्ज़ आहे, अखर मां लफ़्ज़ आहे, लफ़्ज़ लफ़्ज़ आहे, ठाहिण लफ़्ज़ आहे, अलॻि अलॻि लफ़्ज़ आहिनि न। भई ग्रामर खे ग्रामर ठहियो वियो GRAMMAR, ईअं छो कयूं, GRMR छो न ठहियो ग्रामर, इहो मॉर्फोलॉजी आहे, इहे लफ़्ज़ ठही विया बसि ईअं ई आहे। हाणे ग्रामर जो लफ़्ज़ ठही वियो, ही मां हिकिड़ो लफ़्ज़ ठही वियो, लफ़्ज़ लफ़्ज़ ठही वियो, में लफ़्ज़ ठही वियो, इस्तेमालु लफ़्ज़ ठही वियो। हाणे जॾहिं हिन में घणा लफ़्ज़ आहिनि, 1 2 3 4 5 6, हाणे हिननि खे मां लिखियो आहे अखरनि मां लफ़्ज़ ठाहिणु, इहो जुमिलो आहे, इहो असांखे सेंटेक्स ॿुधाईंदो आहे, हीअ न हुआ। पर मां जेकॾहिं लिखां मां लफ़्ज़ ठाहिणु अखरनि, कहिड़ी सिंधी तव्हां लिखी आहे,
पोइ माना इहो नहव जे लिहाज़ खां इहो ग़लति थी वञे हा। यानी सेंटेक्स जेको आहे, मां चवां थो अवर टॉपिक इज़ ग्रामर, हाणे मां चवंदुसि ग्रामर इज़ टॉपिक अवर, सिंपल ॻाल्हि। कोई बि जुमिलो तव्हां ग़लति ॻाल्हाए वञो न, माना तव्हां सेंटेक्स जी ग़लती आहे। ऐं जेको तव्हां लफ़्ज़ ठाहियल जेको आहे, हाणे असर्फ़ आहे या सर्फ़, असर्फ़ हिनखे जेको आहे उल सर्फ़ छो न चइबो, उल सर्फ़, भई न थींदो न, मरफ़ा जी हिन जो अगेंस्ट आहे, हुन चयो आहे त इहो लफ़्ज़ ईअं ई थियणु खपे बसि। इहा इनशा ताला इन में इहो सिखंदासीं। हाणे जीअं हयात दुनिया, दुनिया जी हयाती असां चवंदा आहियूं न, हाणे सिंधी में असां चवंदासीं दुनिया पहिरियों, दुनिया जी हयाती, अरबी चए थी पई न, हयात पहिरीं ईंदी, हयाती दुनिया जी, ऐं सिंधी में लिखंदासीं दुनिया जी हयाती। ॾिसो इहो सेंटेक्स आहे अरबी जो, सेंटेक्स आहे पंहिंजो सिंधी जो, पर हीउ जेको आहे न हयात, इहो लफ़्ज़ आहे, ही सर्फ़ आहे। हाणे हयात हिते मुदाफ़ थी वियो, इहो नव थी ॿुधाए असांखे। दुनिया लफ़्ज़ आहे, इहो सर्फ़ आहे, त दुनिया खे चइबो दुनिया, ठीकु, इहो सर्फ़ आहे, इन जी माना कहिड़ी आहे सर्फ़ ॿुधाईंदो। पर जेकॾहिं हे ॿ लफ़्ज़ पाण में गॾिजी विया त इहो न हो ॿुधाईंदी त हे मुदाफ़ आहे, ही मुदाफ़ इलैहि आहे। ऐं छा थी वियो हे मुदाफ़ मुदाफ़ इलैहि ठही आहे पाण में, इहो नव जो कमाल आहे। अहिड़े नमूने मता उल गुरूर, मता ईअं, ये नव, ये सर्फ़, ये सर्फ़, ही सॼो गॾिजी वियो, इहो थी वियो न। अल्हम्दुलिल्लाह, ठीकु आहे, हिते पंहिंजो सब्जेक्ट सभु पूरो कयूं था पिया इंशा ताला। ऐं हीअ जेको असां ॻाल्हि कईसीं इस्म तस्ग़ीर जी, सग़ीर माना नंढो, प्यार मां बि चइबो आहे कंहिं लफ़्ज़ खे नंढिड़ो करे न, नंढिड़ो छेलड़ो, ईअं जेको आहे न ॿारड़ो, उहो जेको आहे उनखे सभु सग़ीर चइबो आहे। कंहिंजी घटिताई करण लाइ थींदो आहे, उहो नुक़सान जी ॻाल्हि आहे, उहो ग़लति आहे, उहो तनक़ीद आहे, उहो न करणु खपे। हीअ ॻाल्हि ज़रूरु करणु खपे। हीअ लफ़्ज़ आहिनि अम्र, उमैर नंढिड़ो, उमर, कबीर वॾो, कुबैर या वॾड़ो, सहल सवलो, सुहेल सवलो, अब्द बानू, उबैद या अबीद बानड़ो, हसन माना सुठो, हुसैन चवंदा आहियूं न, माना नंढिड़ो हसन या प्यारो नंढिड़ो प्यारो हसन, सुभाणे अल्लाह। जबल चवंदा आहियूं टकर खे, जुबैल, जुबैल नालो बि आहे शहर जो सऊदी अरब में, जुबैल माना टकरी, नंढी टकरी। हाणे जेकॾहिं असां तनक़ीद वारो हुजे न त हिकिड़ो शाइर खे चवंदा आहिनि, जेको शेर लिखे हुनखे शुवेर, शुवे उर चइबो न, माना शाइरो माना नंढिड़ो शाइरो, बेकार, हुनजी अहमियत ई कोन्हे का। ज़ईम माना लीडर आहे, ज़ुएम चइबोसि त माना नंढो लीडर जंहिंजी अहमियत ई कोन्हे का। हीअ जेके ॿ आहिनि न, इहे कंहिंखे घटि करण लाइ आहिनि, पर पोइ बि छा चइबो, इस्म तस्ग़ीर चइबो आहे हिननि खे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, हिते पंहिंजो असां सेशन ख़तमु था कयूं पिया। अलाह पाक खां दुआ आहे त असांजे सिखण ऐं सिखाइण खे अलाह साईं क़बूल फरमाए पंहिंजे बारगाह में, ऐं जेकॾहिं का ग़लती कयो त पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। आमीन सुम्मा आमीन। Over to you, Sayyid Yasir. सर माशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। जज़ाकल्लाहु ख़ैर, जज़ाकल्लाहु ख़ैर। साईं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल हा आलमीन। रशीद दादा अदा महिरबानी तमामु सुठे नमूने सम्झायो तव्हां। साईं वॾी अदा महिरबानी। ॿ शयूं आहिनि, ॿ ॻाल्हियूं पुछंदो मां। जी जी साईं। अदा अस्सलाम वालेकुम। जी अदा इहो तव्हां जेको लिखियो हसन माना सुठो, हुसैन माना नंढड़ो, हसन माना, स्लाइड ॾिसो। हा, हसन जेको आहे न, हसन, हसन जो मतिलबु आहे बहितर। रबना आतना बहितर फिद दुनिया हसन व फिल आखिरत हसन, चङाई, सम्झो न, त हसन जा सुठाई, हुसैन, सुठो बहितर, हुसैन माना नंढो, नंढो नंढो हसन ऐं माना मक़सदु चवण जा नंढी चङाई, सिंधी में ईअं चइजे हुसैन। पर इहो नालो बि आहे न, के के नाला रखियल आहिनि, जीअं ॿुधायो न सुहेल नालो आहे, सुहेल अस्सलाम नालो। वालेकुम अदा। जी अदी। हसन रिकॉर्डिंग माने ओवर अदा कजो सर, हसन रिकॉर्डिंग। चवंदा आहिनि